मटियारी मां ख़बर ईंदाणु सिंधी ॿोली जो नाले वारो शाइर कहाणीकार नामियारो सहाफ़ी जान ख़ासकेली दिल जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वियो। जान ख़ासकेली खे गुज़िरियल राति दिल में तकलीफ़ सबबि NICVD अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते हू ज़िंदगी जंग हाराए वियो। संदसि मड़ खे एम्बुलेंस ज़रिए पंहिंजा पाणे ॻोठ ॾेरोलाल लॻ करम खान निज़ामाणी आंदो वियो, जिते संदसि जनाज़ नमाज़ अदा कई वई, जंहिं में नाले वारनि सहाफ़ियुनि लेखकनि इसाक मंगरियो, वफ़ा रज़ा, प्रोफेसर मनोज कुमार, मोहम्मद हबीब, सनाई जावेद, सोज़ हालाई, शुजाउद्दीन कुरैशी, अनवर अबड़ो समेत वॾे अंग में लेखकनि, शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि ऐं सहाफ़ियुनि शिरकत कई। जनाज़ नमाज़ अदा करण बाद खेसि सभिनी नालियुनि अखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो। संदसि तदफ़ीन वक़्तु संदसि दोस्त मिट माइट उछगारूं ॾेई रोईंदा रहिया ऐं माहौल सोगवार थी वियो। मरहूम खे हिकु मासूम पुटु ऐं 3 न्याणियुनि जो औलाद आहे। मरहूम जो तॾो ॻोठ करम खान निज़ामाणी में विछायो वियो आहे, जिते संदसि पोइरनि सां तहज़ियत जो सिलसिलो जारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।